जो जेको अभाव हुयो। हैदर करार जो बिरादर हुयो जेको हिनजे हुकूमत में आमिल हुयो, सलाहकार हुयो। उन सां मशवरो कई, ॿियनि सां मशवरो कई, छा थिए मां पोड़ो थियो आहे, लेकिन हलणो अलाह ॾे सभ खे आहे। उन्हनि जो जेकॾहिं हाणे हुकूमत तूं रखंदे, बुनियाद बि रखंदे, अॻिते हली हर को इहो बुनियाद रखंदो त बाबा पुट खां पीउ खां बाद पुट थिए, भलो ईअं त कंहिं शूरा ते छॾे वञ, को माण्हू चूंडे करे हुन ते छॾे वञ, या त हज़रत अबू बकर वांगुरु कर, उन सुठो नालो खयो, ॻाल्हि ख़तम थी वई। या त उमर फारूक वांगुरु कर, 6 महीना 6 ॼणा शूरा जा चूंड, पोइ 6 ई जंहिंखे चूंडनि, या त छॾे ॾे, पोइ जेको जेको आवाम जंहिंखे चूंडे हुनखे। मुग़ीरा बिन शोबा उन सलाह ॾिनी, अहिड़ो माण्हू हींअर न आहे, तूं भलो आहे त पंहिंजे पुट यज़ीद खे विहार, हुकूमत हलाए सघंदो, चङो आहे, जवान माण्हू आहे। उन मशवरो कयो त चयो मां मशवरो ॿियनि सां बि कयां थो। जॾहिं सभिनी सां मशवरो कई त हर को हाउ कंदो वियो। जंहिं इलाइक़े में वञे सभु को हाउ करे, साईं भलो आयो, तव्हांजे हूंदे माण्हू जेको हिन हिकिड़े अमीर ते मुतफ़िक़ थींदा, जहिड़ो न थींदो, भली ॻाल्हि आहे। शाम वारनि बैत कई आहे, बाबा हुननि जे पारां मां पंहिंजे हूंदे बैत थो वठां। शाम वारनि बैत कई आहे, यमन वारनि बैत कई आहे, बसरे वारनि बैत कई आहे, हिजाज़ वारनि बैत कई आहे, मके वारनि बैत कई आहे। हिते सहाबा मौजूद आहिनि।